टंग में त सिगो पाचू घर न लही सिज झंग में ओचिते न अची वञी वागुन जे वंग में छो त वधियो थी ज़हर ओ साईं नांगन जे डंग में जे ईंदई मतलब लाइ मांडरा त एवज़ ज़हर जे वरी चूसींदई आंड्रा हाणे पैसा ॾे छो त मतलब लाइ ईंदई मांडरा एवज़ ज़हर जे ओ साईं चूसींदई आंड्रा खोरुन जे फंद खां चढ़ी न सघंदे तूं हथे ख़ाली लड़ी न सघंदे ओ साईं तुंहिंजो बि तन वटि को इमदाद कोन्हे को हाणे रो न मुंहिंजा राणा को दाद कोन्हे को काप ऊंदाहीअ जे ओज में रश्मि राता प्यारा अञा सिज लथो नाहे त चमड़ा ॼण था लामारा काफ़िलो रवां थियो नाहे त रज़न बीठा आहिनि मारा काफ़िलो रवां थियो नाहे त रज़न बीठा आहिनि मारा जेको न टकर टुके वहाए खीर जूं नदियूं सो फरियाद कोन्हे को अॼु रो न मुंहिंजा राणा को दाद कोन्हे को साईं फरियाद नाले हिकिड़ो फ़क़ीर तव्हां ॿुधो हूंदो पुराणा माण्हू आयो दुनिया जी हर कंहिंखे ख़बर आहे ऐं ॿियो शीरी फरियाद पोइ फरियाद जो हिकिड़े ॾींहुं कंहिं ॻोठ मां टपियो त उते साईं खे चवां हिकिड़ो वॾो दौल दमामा भतु पियो हले वॾो रौचो कमु नज़र आयुसि अची उते हुन वटि बीठो बा छा आहे चई फलाणे जो विहांउ आहे चए बापू हिन विहांउ में छा थींदो चए भई भत अने झूमिरी उधोल सेरा ॼाण हुनखे टकराइणो ज़ाल वठंदो चई हिन में एॾो मज़ो आहे चई हा चए पोइ भेण मां त पंहिंजी उमिरि विञाए छॾी हाणे फ़क़ीरो साईं दर दर जी ख़बर हुअसि लठड़ियूं हथ में गोदड़ियूं कंध में चई त हाणे फलाणे बादशाह जी शीरीअ नाले शहज़ादी वेठी आहे जे शादी करणी आहे त हिन सां करणी आहे बाक़ी न त ॿिए कंहिंसां कोन करणी अदा बादशाह तख़्त ते वेठो फ़क़ीर फरियाद वञी सलाम वालेकुम करे बीठुसि मथां चई फ़क़ीर ॾे हाल अहवाल चई हाल अहवाल कहिड़ो ॼाए शादीअ करण जो शौक़ु थियो आहे मूंखे शीरीअ जो संग ॾे त मां शादी कयां हाणे हो बादशाह हुनखे लठियूं हथनि में बादशाह जो पियो अदा ग़ुलाम चुप करे वेही रहियो चई त हे त बिणाका अलाए कहिड़ी शइ आहे को माण्हू मोकिलिबो आहे न्यापा सापा वेंदा आहिनि मिटीअ माइटीअ जा आचार थींदा आहिनि झटपट अचे न चयो त शीरीअ जो संग ॾे चुप करे वेही रहियो वज़ीर आयो चई बादशाह हूं जीअं की भला तूं चई फ़क़ीर आया चए थो शीरीअ जो संग ॾे न माण्हू मोकिलियईं न न्यापो आयो न को ॿियो कुझु आयो डायरेक्ट अचे चयो अथई शीरीअ जो संग ॾे चई पोइ बादशाह सलामत तूं हिन में मुंझो आहे चई छा कयां चई चवेसि त असांजे हिन में बुनियाद में असांजे कबीले में इहो आहे जेको असांजे मिटीअ लाइ ईंदो आहे त हीरनि जो लाल जवारनि जो थाल भरे ईंदो आहे उहो अची अॻ में रखंदो आहे पोइ असांजी मिटी थींदी आहे तूं खणी आयो आहे लठियूं गोदड़ियूं हाणे चई पोइ मूंखे थाल ॾियो थाल जो खयईं साईं थाल खणी वञी समुंड ते बीठो अथई हीरा लाल जवाहर निकिरंदा आहिनि समुंड मां हुन में थाल खणी जो जे पाणी छलकण बीठो त समुंड मां आवाज़ तोखे छा थियो आहे जो तूं अचे पाणी मूं मां कढणु अचे मूंखे हीरनि जो ऐं जवाहरनि जो थाल खपे भरियल चई तोखे कीअं मिलंदा चई मां तोखे सुकाईंदुमि पोइ निकिरंदा हाणे किथे साईं समुंड सुकंदो किथे निकिरंदो त हे शुरू थियो समुंड मां वेलिया न आहे त हाणे ॿियो थाल न भरिजां हे जेको चई थो लाल जवाहर थी खणो अदा उहो थाल भरिजी वियो अची बादशाह जे आॾो रखियईं साईं तो जेको चयो हे थाल हीरा लाल जवाहर खणो हाणे मूंखे तारी कढे वरी बादशाह मुंझी पियो अचे वरी साईं वज़ीर पुछियो छा आहे चई थाल त भरिया अची चवे शीरीअ जो बाग़ आहे जेको 7 सालनि खां वठी पिया था काफ़िला वहनि लश्कर था पिया आहिनि बाग़ नथा भरे सघनि जे बाग़ भरिया त तोखे संग ॾियां अदा बादशाह हिनखे जो बसि संग तोखे तॾहिं ॾींदुमि शीरीअ जो बाग़ आहे जिते लश्कर था वहनि उनजो बाग़ नथो भरिजे उहो बाग़ भरिया त तोखे संग ॾियां हुनजो टी कम जो साईं टी कम हूंदा आहिनि लोह जा हे जो वज़ीर हुयो त काठ जो ठाराए अचे हिनखे ॾिनी काठ जो टी कम साईं खणी कुले ते यार हलियो उते लश्कर वहनि पिया उन्हनि खे चईंदा बाबा ॿाहिरि निकिरो छो चए बाग़ मुंहिंजो आहे मां भराईंदुसि चए हेतिरो हेतिरो असांखे साल गुज़रिया न भराए तूं काठ जे टी कम सां भराईंदी चई तव्हां परे थियो कोई बि न अचे बाग़ मुंहिंजो आहे अदा उहो इश्क अची वियो हज़रत इश्क खे 1000 ॾाका उहो काठ जो टी कम जो हणे पियो उन जबल में त उहो हेॾी असां भला निकिरे पई पेर सां परे कंदो पियो वञे आख़िर ॻाल्हि खुटाइणी उहो साईं बाग़ मां नदी टुके पाणी हलियो जमल त जेको अॻिते हले पियो
त पाणी जेको बाग़ में अचे पियो सो खीरु पियो वहे। जीअं जो पाणी अंदरि टपियो त उन बाग़ मां सुकनि बुठनि मां जीअं खीर जो टपियो त उहो गौंच कढी बीठा। जेके काफ़िला वहनि पिया उन्हनि वञी बादशाह खे चयो साईं बाग़ त में त असां त पाणी बि न पिया भरे सघूं पर अलाए कहिड़ी बलाए आयो आहे जो उन मां साईं खीरु पियो थो बाग़ में वहे, बाग़ उन वणनि मां गौंच निकिरी आहे। हाणे इहा अचे साईं बादशाह खे ॻाल्हि ख़बर पहुती। अवा वज़ीर खे चई साईं बाग़ त भरायो, चई साईं अञा बसि करे अञा हिकिड़ो कमु आहे। चई कहिड़ो आहे? चई हिकिड़ी धोती आहे 5000 वठंदी, उनखे चवंदा अहिड़ी वञी ॻाल्हि कंदो त फ़रियाद ईंदो ई कोन। अदा धोतीअ खे घुरायूं, धोतीअ चवनि बाबा 5000 चई 10000 था ॾी। हाणे धोती रवानी थी बाग़ में। हाणे उते हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, चए थो त जंहिं महिल फ़रियाद वटि पहुती चई त शीरी ज़ात थी वई ऐं तूं कपिड़े जी पियो करीं। त फ़रियाद जो छा आहे? चई शीरी ज़ात थी वई कपिड़े जी थो करे। चई छा थियो? चई शीरी मरी वई तूं हिते वॾे टुक पियो थो करे। फ़रियाद जो किरियो त साईं हुनजो दम निकिरी। हलो साईं इहा ॻाल्हि वञी पहुती शीरीअ वटि त मुंहिंजो बाग़ बि भरिजी वियो, गौंच बि कढियईं, खीर थो वहे। वरी ख़बर पहुती त फ़रियाद मरी वियो त शीरीअ बि टपो ॾिनो, हूअ बि मरी वई। बादशाह जो त ज़ुल्म थी वियो भेण, अहिड़ो प्यारु अहिड़ी मंज़िल त मूं ॾिठी कोन। फ़रियाद हुते मरी वियो, शीरी हिते मरी वई, हे त मूंसां ज़ुल्म थी वियो। वरी उन ते फ़क़ीर जी ॿी ॻाल्हि आहे, चए थो त फ़क़ीर जी दिलि फ़रियाद चयो ते शीरीअ पाण छपाई हुई। फ़क़ीर जी दिलि फ़रियाद चयो ते शीरीअ पाण छपाई हुई। टिक मन सां टुके हिन कामल कई त कटाई, पोइ बाग़ भरे भरपूर कया जंहिं खीर जी नादी वहाई। शीरी मरी वई, फ़रियाद खे अचे बानीअ ॻाल्हि ॿुधाई साईं, छो त मोहबत चीज़ महांगी जंहिंजी क़ीमत कंहिं न कराई। वरी साईं हुन राणू हलियो। हाणे केई उते हुन घोट खाए छॾिया। तानीअ जी खट हूंदी, मथे बंगलो ठहियल हूंदो, उन मथां सेज विछाई पई हूंदी। पोइ केतिरा ई उते गार थी विया। हाणे साईं ॿिया हेॾो मोटिया था अचनि। राणू वञे थो, राणे खे चवंदो राणा पोइ हिते मोट। चई छो? चई जेको वियो आहे सो मोटियो ई कोन्हे, तूं बि न मोटंदे। राणे चयो न। पोइ साईं उते हुनखे बुझारत ॾिनी त राणा रांदि जा आया, खाज जा विया, काठ जा ई न। राणे चयो न त छा था चओ? चई राणा न जेके न रांदि वारे में आया उहे साईं रांदि जा वारा, खाज जा पीस, काठ जी कंधी। चई राणा न जेके न वारे में आया उहे पीसिजी विया, तंहिंजो कांधे ई कोई न थियो, कोई कुल अंदरि पिया थी। चई मां वेंदुसि। पोइ साईं खे जा राणू उते वियो। ॿिया हिकु ॾोको हणनि त हिकु सुवालु हे जो पियो त वञी ढमचर ॿधराईंसि। बानीअ चयोसि अॼु हला बचा वई, मूं महिल अलाए केरु आहे। चई खणी चएसि। राणू मथे चढ़ियो, मूं महिल बीठी आहे, हथ अदब जा ॿधियूं बीठी आहे। हाणे मूं महिल थी चएसि त साईं वेहो। त राणू थो चवेसि त महबूब बीठा हुजनि ऐं जेको आशिक़ वेहनि, मां ईअं नथो वेही सघां। तव्हां मथनि न वियो त मां पेरनि न वेहां। उज़रत खे बि करिणो हो, न की मूं महिल वेठी न को राणू वेठो। होॾो त मूं महिल उन्हनि खे चवंदी न जेको अचे पियो साईं वेहो वेहो खट ते, हेठां चांदी हिनजी मथां चादर, तानीअ जी खट चादर। हुननि खे कहिड़ी ख़बर त का शइ कान्हे, वेहण जो त खूह में। राणू आख़िर न वेठो। चई साईं तूं वेह त पोइ मां वेहां। पोइ मूं महिल अदुरबाई करे चयो त राणा तो खटियो मूं हारियो, तूं गोए खणी वे, हाणे तूं मुंहिंजो मां तुंहिंजी। हाणे साईं खे चवां हिते त ॻाल्हि घणी आहे, पर हाणे नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि करे वरी पोइ हिते था मोटूं। हाणे साईं उते शेर आहे त मूमल माड़ी मकर जी उते खूह मथां खणाई हुई। मकर हो न साईं, मूमल माड़ी मकर जी अचे खूह मथां खणाई हुई। हिन के ई शेर शहीद कया, अचे बिरह जी बाज़ी बणाई हुई। महले मंझि मलूक चए, अचे राणे ॻाल्हि रहाई हुई। सूमल सुती मूमल मुठी, छो साईं आड़ा मथां आई हुई। मोहबत चीज़ महांगी जंहिंजी क़ीमत कंहिं न कराई। अञा हिन जा 5 शेर ॿिया बि आहिनि, पर हाणे हिन खे छॾूं था।